अवाजी समातुन ताई रेडियो वॉइस ऑफ सिंध लंदन। वॉइस ऑफ सिंध लंदन पारां इमदाद अली ओडो अॼोके प्रोग्राम में हाज़िर आहियां। नाज़रीन, सिंधी एसोसिएशन ऑफ यूरोप पारां गुज़िरियल ॾींहुं लंदन में सिंध सलामती मार्च जो एहतमाम कयो वियो। हिन मार्च में यूके जी कुंड कुर्छ, यूरोप ऐं सिंध मां सिंधियुनि वॾे अंग में शिरकत कई। हीअ सिंध सां वफ़ा ऐं उन जी सलामती वारो मार्च लंदन जे अहम शाहराहुनि तां थींदो हाइड पार्क में पंहिंजे इख़्तिताम ते पहुतो, जिते हिकु तक़रीरी निशस्त थी जंहिंमें सिंध जे सॼणनि तक़रीरूं कयूं। हिन सिंध सलामती मार्च जी सभ खां वॾी ख़ूबी इहा हुई त यूके में क़ाइमु समूरनि तनज़ीमुनि भरपूर शिरकत कई। इहो क्रेडिट सिंधी एसोसिएशन ऑफ यूरोप ॾांहुं वञे थो। हूअं बि जेका सिंध जी सूरत हाल आहे, इन जी तक़ाज़ा बि इहा ई आहे त सिंध दोस्त धुरियुनि खे गॾिजी सिंध जे क़ौमी हक़नि ऐं उन जे वजूद जे बचाव लाइ हिकु थियणो पवंदो। जिन सॼणनि तक़रीरूं कयूं उहे अव्हां जी ॼाण लाइ पेश करे रहिया आहियूं। हिन तक़रीरी निशस्त जी कार्रवाई डॉक्टर कादिर सरकी सरअंजाम ॾिनी। साईं सदाईं करीम अते सिंध सुखार दोस्त बिठा दिलदार आलम सब आबाद करे। हाणे जेका दुआ आहे लतीफ़ सरकार जी ऐं उन्ही खे असीं पाणी चयोसीं दुआ जी खे वधाईंदे कि जेके असीं बीठा आहियूं दुनिया में लतीफ़ जी दुआ जो असर हुयो कि सॼी दुनिया में बीठा आहियूं ऐं उहा दुआ असांजे लाइ आहे, असांजे बचण लाइ आहे, या ॿिया जेके असांखे मौक़ो ॾिनो आहे हिन मुल्क में रहण जो, उहे बि दुआ जा हक़दार आहिनि। तो तव्हां दोस्तनि खे वॾी वॾी महिरबानी, ख़ासि तौर ते जेके दोस्त पाकिस्तान मां आया आहिनि। असांजे दोस्त फरहान अंसारी पाकिस्तान मां आयो आहे, दोस्त मैनचेस्टर मां आया आहिनि, ब्रेडफर्ड मां आया आहिनि, सिंधी संगत वारा दोस्त आहिनि, असांजा वर्ल्ड सिंधी कांग्रेस जा दोस्त लखू वारा आया आहिनि, भाउ लखू वारा आया आहिनि, हिदायत भुटे वारा आया आहिनि ऐं ख़ासि तौर ते वरी ख़ुशनसीबी आहे जो भाउ मुख्तार समूह आयो आहे। मुख्तार समूह उहो माण्हू आहे जेको असां जॾहिं पहिरीं असांजी मीटिंग थी 2012 में त बुनियादी तरह सिंधी एसोसिएशन यूरोप जो बुनियादु पियो, त उन वक़्तु साईं असांजा महिमान हुआ ऐं मुबसर बि हुआ, सलाहकार बि हुआ। साईं जी ख़ूबी आहे त साईं सिंध में अध खनि माण्हुनि खे ब्यूरोक्रेट करायो आहे, छो जो नॉलेज सेंटर हलाइनि था लाड़काणे में, तमामु वॾो कमु कनि पिया। ऐं साईं जे लाइ ताड़ियूं वॼायो, तालीम जे हवाले सां साईं वरी महिरबानी। तव्हां साईं पंहिंजी टिकट खे फरहान ऐं साईं ॿिन्ही जेको पंहिंजी टिकट्स खे हिन रेस ऐं इन वॉक जे हवाले सां एंटर कयो, वॾी महिरबानी। उन खां अलावा ॿिया जेके नौजवान दोस्त ऐं ख़ासि तौर अदड़ियूं जेके आयूं आहिनि, उन्हनि जी महिरबानी पंहिंजो ज़ाहिर पंहिंजो कमुकारु छॾे हिते मौजूदु आहिनि वीकेंड ते जेके वीकेंड मल्हाईंदा। ऐं हीउ जेको सिलसिलो असां शुरू कयो आहे, उन जो मेन सबबु असांजो हिकिड़ो रिज़ल्ट आहे जेको सिंधी एसोसिएशन ऑफ यूरोप जी मुसलसल जदोजहद ऐं जेको असीं चवंदा रहिया आहियूं त असीं सॼी सिंधी कम्यूनिटी खे हाणे हिन में जेको समाजी ते पहलू आहे उन ते असीं कमु कयूं। उन समाजात में असीं चाहियूं था त असांजी ख़ुशियूं, असांजूं गमियूं असीं गॾिजी मल्हायूं। ऐं यूरोप सॼी खे, अॼु कुझु दोस्त इटली मां अचण वारा हुआ पर अनफॉर्चुनेटली उन्हनि वीज़ा इशू थिया, वीज़ा में उन्हनि खे 2 महीना लॻे विया, 6 हफ़्ता लॻनि। अदरवाइज़ देवर रेडी। काफ़ी दोस्त उते तक़रीबन 40-50 दोस्त रेडी हुआ, पर असां कुझु दोस्तनि खे लेटर्स मोकिलियासीं, अची कोन सघिया। पर नेक्स्ट जेको इवेंट असांजो इंशाअल्लाह 25 दिसंबर ते थींदो, त
त यूरोप मां जर्मनी फ्रांस ऐं इटली मां तव्हांखे काफ़ी दोस्त मिलंदा। उन्हनि वाइदो कयो आहे त घटि में घटि असीं 100 माण्हू 100 फैमिली थींदासीं। दैट बि ग्रेट अचीवमेंट। त यूरोप जो जेको असांजो नारो आहे उहो यूरोप मां दोस्त ईंदा। ॿिया ही जेके असांजे सॼी सिंध मां इंग्लैंड मां आया आहिनि ऐं चवां सॼी सिंध मां आया आहिनि, ज़ाहिर आहे सिंध जी जेका आहे नुमाइंदगी कनि था, त उन्हनि सभिनी जी महिरबानी ऐं क़तई नज़र के तनज़ीम जे उन्हनि जेको पंहिंजो फर्ज़ु सम्झो ऐं असां वटि आया आहिनि। ऐं असीं चाहियूं था त असांजो जेको मेन मक़सदु आहे त असीं सेंटर में रहणु चाहियूं था। असांखे जेको आइसोलेट करे कुंड ते करे थो वञे या इल्ज़ाम हणी कुंड ते करे थो वञे, त साबित कयूं त सभु प्रोफेशनल आहियूं, असीं पढ़ियल लिखियल माण्हू आहियूं, असीं पॉज़िटिव माण्हू आहियूं, असीं अहिड़ी एक्टिविटीज़ कयूं था जंहिंमें पाकिस्तान जो पंहिंजो नालो रोशन आहे त भाई उन सूबो आहे। तो असांजो बि उन हिसाब सां ख़्यालु कयो वञे। असांखे असांजी जेका अर्ज़ु इहो ई आहे जेका मौजूदा हुकूमत या एस्टेब्लिशमेंट आहे त बाबा हिननि खे अरे परे न कयो, हिननि मां कंहिंखे परे कयो त पोइ हीअ पढ़ियल लिखियल माण्हू हीअ जेके प्रोफेशनल तव्हां फ्यूचर में तव्हांखे मुल्क में कमु कंदा पोइ हितां निकिरंदी कोन, हिते ई वेठा त अहिड़ा हालात पैदा करियो जो हू पंहिंजे मुल्क में अचनि, पंहिंजी धरती में अचनि ऐं तव्हांजे लाइ फाइनेंशियल स्ट्रेंथ पैदा कनि। तो हाणे अर्ज़ु इहो आहे त मेन असांजा एम्स एंड ऑब्जेक्ट तव्हां सिंधी यूरोप जा मूं अर्ज़ु कया आहिनि। हाणे हींअर पाण हितां निकिरंदासीं, रूट जेको असांखे फॉलो कजो। असांजो पहिरियों पड़ाव पिकेडली सर्कस हूंदो, तंहिंखां पोइ वरी असां ऑक्सफोर्ड स्ट्रीट ते, वरी सिधो असां हाइड पार्क गार्डन ते। इन ई दौरान तव्हां गीत वीत भरंदा रहंदा, वरी साॻी कचहरी थींदी, इंटरेक्शन थींदी, हिक ॿिए सां सलाम दुआ कंदासीं। कुझु नवां दोस्त आया आहिनि, कुझु पुराणा दोस्त आया आहिनि, कुझु बुज़ुर्ग आया आहिनि, कुझु नौजवान आया आहिनि, त सभई हिक ॿिए सां ॻाल्हाईंदा हलंदासीं। असांजूं अॻड़ियूं जेके आहिनि उहे नेटवर्किंग कंदियूं इंशाल्लाह हिक ॿिए सां। ऐं ख़ासि तौर ते असांजी जेका आदि वाइस प्रेसिडेंट आहे आदि मिसिस बकासी, उन्हनि हाणे ऑलरेडी कम्युनिकेशन पंहिंजे असांजे अजमेर सां शुरू करे छॾी आहे। त फ्यूचर में सिंधी अस्पताल ऑफ यूरोप जी जेका लेडीज़ हूंदा आहे अॼु लीडर करे बि असांजी वाइस प्रेसिडेंट। ॾाढी वॾी महिरबानी इहो पार्टिसिपेट। ॿी ॻाल्हि जेका इम्पोर्टेंट ॻाल्हि आहे त असांजी जेका टीम वर्क आहे जंहिंमें प्रेसिडेंट रोहित कुमार, ऐं एज सीनियर वाइस प्रेसिडेंट डॉक्टर कादिर सरकी जनरल सेक्रेटरी, असांजा दोस्त जॉइंट सेक्रेटरी मोहम्मद अली शेख जेको आहे अनफॉर्चुनेटली जेको आहे उहो पंहिंजे वालिद साहब ई कोन आया आहिनि। उन सां गॾोगॾु असांजो जेम भुट्टो साहबु, असांजा इंफॉर्मेशन सेक्रेटरी, असांजो महेश साहबु किथे साईं थोरो वेझो थियो ईसी वारा, हा त इहे असांजो फाइनेंस सेक्रेटरी असां ॾेखो असांखे। इन सां गॾोगॾु बकासी साहब जी तबियत ठीकु आहे, असांजो ईसी मेंबर आहे, ऐं डॉक्टर तैयब मेमण आहे, ऐं मां पंहिंजी ईसी तैयब मेमण, इरशाद मेमण, डॉक्टर अली रज़ा, डॉक्टर कादिर सरकी, वसीम मैसर, आफ्ताब शाह, मोहम्मद अली शेख साईं। असांजो साईं चयो आहे त मुंहिंजो नालो विसारे त घर न वेंदे। मोहम्मद अली ऐं साईं अदी हज़रा वकासी ऐं रोहत साहब, तव्हां सभिनी खे असां थैंक यू था कयूं त तव्हां हिते आया हो असां सां गॾु ऐं असांजो साथ ॾिनो। ईअं ई असां तव्हांजो बि साथ ॾींदासीं जॾहिं तव्हां असांखे सॾु ॾींदव त वी विल डेफिनेटली कम विथ यू। ऐं हाणे मां चाहींदुमि डॉक्टर सरकी साहब खे, सरकी साहब काॾे वियो साईं, हाणे सरकी साहब हाणे बाक़ी प्रोग्राम जारी रखनि। असां तव्हां सभिनी साथियुनि जा इंतिहाई शुक्रगुज़ार आहियूं, दिलि जी गहराइनि सां शुक्रगुज़ार आहियूं। तव्हां यूनाइटेड किंगडम जे तमामु परे परे इलाइक़नि खां असांजे सॾ ते मोट ॾिनी आहे, उन जे लाइ असां जेतिरो शुक्रियो अदा कयूं, ईमानदारी ॻाल्हि आहे उहो घटि आहे। ऐं इनशाअल्लाह साॻियो ई सॾु जेकॾहिं तव्हां ॾींदो त असां बि निभाईंदासीं, तव्हां सां हर क़दम ते गॾु हूंदासीं। असां सभिनी दोस्तनि जो तहे दिलि सां इन जे लाइ बि शुक्रगुज़ार आहियूं जो घटि में घटि 1.5-2 कलाक असां सभिनी सिंध जे लाइ गॾिजी पंधु कयो। अॼु असांजी हिन महफ़िल में मुख़्तलिफ़ यूनाइटेड किंगडम में जेके मुख़्तलिफ़ सिंधियुनि जूं तनज़ीमूं कमु कनि थियूं, उन जा दोस्त साथी अॻुवाण हिते आयल आहिनि। उन्हनि मां पंहिंजे दोस्त साज चने साहब जो गुज़ारिश कंदुसि त उहो अचे ऐं पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार करे। सिंधी संगत यूके जो ऑर्गेनाइज़र साईं चनो साहब। मुंहिंजो
सीनियर जेको आहे सो रऊफ़ लिगारी साहिबु जेको आहे सो वाइस प्रेसिडेंट आहे असांजो सिंधी संगत जो ऐं रऊफ़ लिगारी तयारी करे आयो आहे मां त ईअं हॉलीडे ते हुयुसि त महिरबानी तव्हां सभिनि जूं अचो त ॿुधूं साईं रऊफ़ खे साईं तमामु वॾी महिरबानी असल में मुंहिंजी स्पीच आहे लिखी इंग्लिश में छो त हिते कयूं पिया गुड आफ्टरनून एंड GSM to everyone. Today on 18th July 2026 we have gathered here in London. We appreciate Sindhi Association of Europe for arranging this Sindh Solidarity and Unity Walk for safety and well-being of Sindh. On behalf of Sindhi Sangat UK, I congratulate and thank you for your participation. We are stronger together. We are proud to be here today for cause of Sindh. I must say that safety and well-being cannot be achieved without justice or equality. Today we have gathered here because we, the people of Sindh, have been facing injustice. Sindh is suffering because of injustice, unfair treatment, and lack of equal opportunities and biased system. Sindh contributes largest share of electricity, gas, petroleum, coal, and revenue to the Federation. Sindh is also only the province with access to the warm waters and functioning deep sea seaport and the capacity to generate a significant portion of the country's economy. Today we often hear that Sindh is a true example of federation where people from all regions live there in large numbers. Today around 45% of members of provincial assemblies, MPAs in Sindh assembly are non-Sindhi speaking. I ask why this is not seen in other parts of federation. This raises an important question and suggests that there has been a long-term strategy to keep Sindhis politically and economically devastated. We can clearly see the consequences today. For decades, we have heard about the principles of free movement throughout the Federation. However, this principle has not been applied equally in all parts of the country. Furthermore, large numbers of people from outside of the Federation have been settled in Sindh. Sindh is the second largest province by population and contributes approximately 74% of Federation's total revenue. Despite the contribution of Sindh continues to face injustice, inequality and unfair share of national resources. The injustice faced by the Sindh includes water injustice. We know, I'm not going in details as they said to finish quickly. So water injustice, natural resources injustice, power sharing injustice, environmental injustice, economic injustice, ethnic injustice, safety and security injustice, cultural injustice, and restrictions of freedom of speech. We know that all. Violation of these basic human rights. Many Sindhis believe they are denied for the fundamental rights, including access to the quality education, health care, clean drinking water, for agriculture, safe roads, infrastructure, and right to govern on their own homeland. Many of allege that who speaks out against violations of basic human rights faced enforced disappearances, unlawful detention, torture, and extrajudicial killings, while justice remains
difficult to obtain. Friends, gathering like this can play a very important role in our struggle for justice and equal rights. However, success will only be possible if we remain united and honest in our commitment to our shared cause. I thank you and GSA. थैंक यू वेरी मच सर। कंदुसि साईं सोहेल अबड़ो साहब खे असांजो कॉम्प्रेस तंज़ीम जो अॻुवाण आहे यूके में, पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार करे। सोहेल अबड़ो साहब। मुंहिंजी धरतीअ जो को बि गुनाहगार न बख़्शियो वेंदो, को बि गासिब, को बि गद्दार न बख़्शियो वेंदो। रूप रहबर जो न वठी सघंदो रहजनि कोई, हाणे बेदार थियो आहे भलारनि जो वतन, पाण खे हाणे आज़ादु घुरिजे वतन, पाण खे हाणे आज़ादु। मुंहिंजा मान वारा दोस्तो साथियो, यूके मां कुंड कुड़छ मां आयल मुंहिंजा भाइरो भेनरो, अदियूं नंढा ॿार, GSN, सभ खां पहिरीं त मां सिंधी एसोसिएशन ऑफ यूरोप खे दिलि जी गहराइनि खां मुबारकबाद पेश कयां थो त हिननि बिना पार्टी फ़र्क़नि जे मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि जे दोस्तनि खे, आम सिंधी माण्हुनि खे समूरे यूके मां हिते गॾु करे पहिरियों स्टेप इहो विधो आहे त असां भले पार्टियुनि जा हर कंहिंजा नज़रिया ख़्यालात हर कंहिंजा भले डिफरेंट हुजनि, पर सिंधियत ते, सिंधी ॿोली ते, सिंधी कल्चर ते असां सभु जो सभु हिकु आहियूं। जॾहिं बि उन ते को वार थींदो त उहो असां इंटरनेशनली तौरु हुजे, सिंध में हुजे, सॼी दुनिया में ईअं ई लखनि करोड़नि जी तादाद में गॾु थी करे पंहिंजी वतन ते थियल वार ख़िलाफ़ु आवाज़ उथारींदासीं। दोस्तो, ही मार्च मूंखे अॼु माज़ी जा असांजा कयल मार्च यादि ॾियारिया आहिनि, जेके सिंध खे विराइण ख़िलाफ़ जेको बिटो निज़ाम आंदो वियो हुयो, त उन में जेकमबाद खां वठी करे कराची ताईं असां 31 ॾींहं लॉन्ग मार्च कयो हुयोसीं, जंहिंमें जेके बशीर ख़ान सफ़दर तरक़ी वारा असां दोस्त सभु असांजा पेर पितूं थिया, पर असां उहो 31 ॾींहंनि जो मार्च करे सिंध में जेको बिटो निज़ाम हुयो उनखे रद्द कराइण में कामयाबु थियासीं। इन खां पोइ सखर खां वठी करे कराची ताईं 28 ॾींहंनि जो मार्च बशीर ख़ान ऐं असां कयो हुयोसीं, जंहिंमें बि माना इहा ई ॻाल्हि हुई त सिंध जे वसीलनि ते, सिंध जी सिंध मथां जेकी धारी आबादकारी आई आहे, सिंधू दरिया ते जेके कब्ज़े करण जी कोशिशि हुई, त इन्हनि ते असां मार्च कयासीं। टियों मार्च कमो शहीद खां वठी करे घोटकी ताईं 7 ॾींहंनि जो कयोसीं, सिंधी माण्हुनि खे नौकरियूं ॾियाराइण लाइ, जेके आहिनि घोटकी ऐं जेके आहिनि कश्मीर साइड ते। त इहे मार्च अॼु ही ॾिसी ॾाढी ख़ुशी बि थी ऐं असांखे उहे यादूं बि ताज़ा थी वियूं। ऐं हीउ सुठो हिकिड़ो इनिशिएटिव वरितो आहे रोहत कुमार ऐं जेके आहिनि कादिर सरकी ऐं जेके आहिनि ॿियनि दोस्तनि, त सभिनी सिंधियुनि खे हिते गॾु कयो आहे ऐं इहा ई शइ हिकिड़ी शुरूआति थी आहे। ईअं ई माना हर साल इहे जेके आहिनि इवेंट्स अहिड़ा थींदा रहनि, जंहिंमें असां सभु सिंधी बिना पार्टी फ़र्क़नि जे हिते जेके निज सिंधियत जी बुनियाद ते, पंहिंजे कल्चरल बुनियाद ते, पंहिंजी ॿोली बचाइण जी बुनियाद ते गॾु थियूं। मां आख़िर में जेके आहिनि सभिनी दोस्तनि जो वरी बि थोराइतो आहे, जिन माना मौक़ो बि ॾिनो ऐं असां जेके आहिनि हर हवाले सां जेके आहिनि GSN फ्रीडम मूवमेंट तरफ़ां जेके आहिनि जेको बि सिंधियत जी बुनियाद ते को प्रोग्राम रखंदो असां हुन सां गॾु हूंदासीं, बाह मिली हूंदा। महिरबानी जी। मां वटि हाणे अॻिलो महिमान आहे वूमेन एक्शन फोरम जी अॻुवाण ऐं सिंध में सिंध जे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई खां पोइ ॿिए वॾे शाइर शेख अयाज़ जे मेले खे ऑर्गेनाइज़ कंदड़ जे रूह रवां फाउंडर अदी ज़किया मला लकीली असां वटि आहे। मां हुनखे गुज़ारिश कंदुसि त उहा मुख़्तसरनि पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार करे। अदी ज़किया मला। महिरबानी
सभ खां पहिरियां त मां सिंधी यूरोप ऑफ एसोसिएशन खे मुबारक पेश कंदसि त उन्हनि एॾो वॾो मेड़ाको ऑर्गेनाइज़ कयो आहे सेंट्रल लंडन में। ऐं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो हिकिड़ो शेर मूंखे यादि पियो अचे त मोहबती मेड़े ॻोठ अॼु जे हेकिड़ो तिते पाण ईंदो बादशाह। सो असां ही जेके सभु गॾु थिया आहियूं अॼु कंहिं सिलसिले में, उहो आहे त असां सिंधियुनि जी यकजहती ऐं यूनिटी। सिंधियुनि जी यकजहती ऐं यूनिटी छो ऐं छाजे करे ज़रूरी आहे? पहिरियां त असांखे इहो चयो वियो त माइग्रेशन में असांजे सिंधियुनि जो जेको मिडिल क्लास आहे उहो माइग्रेट करे इंडिया हलियो वियो हो ऐं असांजा जेके बि राइट्स हुया, हक़ हुया, उहे सिंध में, पाकिस्तान में उहे असांजा राइट्स असांखे कोन मिलिया हुया। पर हींअर असांजो सिंधी मिडिल क्लास पढ़ी लिखी सॼी दुनिया में पंहिंजी जाइ ते हिकिड़ो नालो क़ाइमु करे बीठो आहे। ऐं हाणे उन सिंधी मिडिल क्लास जो छा रोल हुअणु घुरिजे पंहिंजे सिंधियुनि जे लाइ? पहिरियों जेको मां सम्झां थी, जेको मुंहिंजो ओपिनियन आहे त असांजो हिकिड़ो जेको मेन रोल आहे उहो इहो हुअणु घुरिजे त असां पंहिंजी सिंध, पंहिंजे रूट्स खे, पंहिंजे सिंधियुनि जे लाइ उते पोयां पंहिंजो आवाज़ु उथारियूं। छो जो हींअर सिंध खे शायदि अञा वधीक ज़रूरत आहे। हींअर जीअं चइबो आहे न त असांखे पंहिंजे घरां लॻी आहे। जिन खे असां पंहिंजो सॼणु सम्झो हुयो, शायदि उहे हाणे असांजा पंहिंजा सिंधियुनि जा दुश्मन थी बीठा आहिनि। असांजे ॿारनि जी मेरिट जी लताड़ आहे। असांजी उते रिसोर्सिस खे जेको आहे सो उन ते ॾाढो कब्ज़ो आहे, प्रेशर आहे असांजे मथां, त उहे रिसोर्सिस असांजा हवाले कया वञनि। त सभ खां पहिरियां असां ओवरसीज़ सिंधी पंहिंजनि जेके सिंध आहे ऐं सिंध सां जेके जेन्युअन इशूज़ आहिनि, अॼु सिंध में हर रोज़ 7 मायुनि खे क़त्ल कयो वेंदो आहे, पर कॾहिं बि असां न ॿुधो आहे किथां बि त केरु तरदीद करे त आख़िर इहे 7 मायूं छो पियूं क़त्ल थियनि। कारेकारीअ जी ख़ुदि रस्म अॼु बि क़ाइमु आहे। अॼु बि प्रिया कुमारी सिंध में नथी पई लभे। अॼु बि फज़ीला सरकीअ जो को नालो निशान कोन्हे। त असां जेके बि सिंधी पढ़ी लिखी बाशऊर हिते पहुता आहियूं, मां सम्झां थी त असांजो इहो राइट आहे, असांजो इहो कमु आहे त असां हर उन शइ खे क्रिटिसाइज़ कयूं जेको असांजे सिंधियत ऐं जेको असांजे हक़नि जे अगेंस्ट आहे। मूं इहो ॾिठो आहे त उहे ई माण्हू जेके असांजा उते हक़ खाइनि था, हिते महिमान ख़ुसूसी थी करे असांजे महफ़िलुनि में घुमंदा आहिनि। असां ईअं छो उन्हनि खे एतिरो मोतबर ऐं इज़तदार महसूसु कराईंदा आहियूं? असां उन्हनि खां छो कोन सुवाल पुछंदा आहियूं त तव्हांजे करे ई त सिंध में हीअ हालत आहे? त असांखे बि थोरो कुझु कॉम्प्रोमाइज़ छॾिणो पवंदो ऐं उन्हनि सभिनी माण्हुनि जी गॾिजी अकाउंटेबिलिटी करणी पवंदी, जंहिंजे करे सिंध अॼु इन नाज़ुक मोड़ मां गुज़री रहियो आहे। ऐं वंस अगेन मूंखे अदा जी ॻाल्हि यादि अचे थी त सिर्फ़ु 2 मिंट आहिनि। तमामु घणी महिरबानी त तव्हां सभु हिकिड़े प्लेटफॉर्म ते गॾु थियणु। तव्हांखे ख़बर आहे त यूनिटी केॾी पावरफुल हूंदी आहे ऐं स्पेशली जॾहिं तव्हां सां हिकिड़ी औरतूं गॾु हुजनि तव्हांजे घर जूं, त पोइ तव्हां अलाए किथे चंड त अञा वेझो आहे, तव्हां ख़िला में निकिरी वेंदो। तो तव्हां सभिनी जी मां शुक्रगुज़ार आहियां त तव्हां मूंखे 2 लफ़्ज़ ॻाल्हाइण जो मौक़ो ॾिनो। ॻाल्हाइण लाइ त इलाही ॻाल्हियूं हुयूं, पर इलाही स्पीकर आहिनि, जंहिंजे करे मां अदा खे हाणे चवंदसि त तव्हांजे असां वटि हिकिड़ो महिमान आहे अमेरिका खां, ह्यूस्टन खां, साईं आसिम कुरैशी साहिबु। उहो पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार करणु घुरे थो। साईं जो गुज़ारिश आहे त अचे 2 मिंट पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार करे ऐं साईं उते चीफ पुलिस ऑफिसर आहे। साईं चीफ पुलिस ऑफिसर आहे ह्यूस्टन पुलिस। अस्सलाम वालेकुम। बहुत बहुत शुक्रिया, थैंक यू आप लोगों को बुलाने का। मैं ह्यूस्टन में एज आ सिक्योरिटी और सना के साथ काम करता हूँ। काफ़ी अरसे से 5-10 साल हो गए हैं उनके साथ और बहुत खुश हुई आप लोगों को देख के। बहुत वाइब्रेंट कम्युनिटी और आई होप गुड लक आप लोगों के लिए इन फ्यूचर के आप लोग ऐसे ही ग्रेट प्रोग्राम करते रहें। किसी खिदमत की ज़रूरत होती है तो वी आर हेयर टू हेल्प यू। थैंक यू। बहुत बहुत शुक्रिया कुरैशी साहब आपके आने का। हम आपको दिल की गहराइयों से वेलकम कहते हैं। बहुत खुशी हुई। बहुत बहुत शुक्रिया। मां हाणे गुज़ारिश कंदुसि पंहिंजे हिकिड़े ॿिए साथी दोस्त खे जावेद सुमरो साहब खे त अचे पंहिंजे ख़्याल जो इज़हार करे। साईं जावेद सुमरो साहब
असांजो कम्यूनिटी जो पुराणो रहवासी आहे ऐं बरतानिया जे तमामु वॾे इदारे BBC उर्दू सर्विस सां काफ़ी सालनि खां मुंसलिक आहे। महिरबानी डॉक्टर साहब। सभ खां पहिरीं त सिंधी एसोसिएशन ऑफ यूरोप खे तमामु घणी शाबाश ऐं मुबारक हुजे जो ही ज़बरदस्त वॉक उन्हनि ऑर्गेनाइज़ कई आहे। घणे अरसे खां UK में रहंदड़ सिंधियुनि जा इवेंट्स थींदा रहनि था ऐं सिंधी गॾु थियनि था ॿियनि इवेंट्स में बि, पर ही वॉक जो हिकिड़ो नओं स्टेप हुयो जंहिंमें असांजा सॼियूं अदियूं ॿार नौजवान ऐं परे परे खां माण्हू आया आहिनि हिते, सॼे UK जे मुख़्तलिफ़ शहरनि मां ॾिघो सफ़र करे पहुता, ॾिघी वॉक कई अथऊं हिकिड़े गरम ॾींहं ते। सभ खां पहिरीं त तव्हां सभिनी पंहिंजे लाइ ताड़ियूं वॼायो, तव्हां एॾी ज़बरदस्त वॉक कई आहे। 4.5 मील। हा 4.5 मील परे परे खां। असीं सभु शाह लतीफ़ जा फॉलोअर आहियूं, उनजे सोच ऐं उनजे फ़लसफ़े जा पोइ लॻायूं। हलो हलो पूरी नाज़ुक जिनी जो नींह ॻंढनि सारो ॾींहुं छिनणु बोर न सिखिया। शाह जे इन फ़लसफ़े मुताबिक़ सिंधी माण्हू छिनण जे हक़ ॿई कोन आहिनि। सिंधी माण्हू गॾु रहण खे, गॾु थियण खे ऐं पुरअमन बक़ाए बाहिमी जा पोइ लॻायूं। तंहिं करे सिंधी छिनण न सिखिया न असीं छिनण चाहियूं नथा। पर हिन वक़्तु सिंध में जेके शोशा हलनि था, सिंध खे डिवाइड करण जा, सिंध खे टोड़ण जा, मुंहिंजो ई ख़्यालु आहे त इहो मुमकिन कोन्हे। अॼु खां 15-20 साल पहिरीं इहा ॻाल्हि शायदि मुमकिन हुजे हा जॾहिं इन्हनि शोशनि जो अबो परवेज़ मुशर्रफ मौजूदु हुयो ऐं जॾहिं उन्हनि वटि 100% ताक़त मौजूदु हुई, उन वक़्तु बि हू न करे सघिया हुया त ही हाणे जेके उहे माण्हू था उहे शोशो उथारनि जेके तुफ़ैली आहिनि, जिन खे पंहिंजा माण्हू वोट बि कोन था ॾियनि, जेके ॿियनि जे कुलनि ते चढ़ी अची 8-10-15 सीटूं हासिल था करे वठनि, उहे माण्हू उहे शोशो था छॾनि। सिंधी माण्हुनि खे हिन ते घबराइण ई न घुरिजे ऐं इहा ॻाल्हि मुमकिन कोन्हे। सिंधी माण्हुनि गुज़िरियल 20 सालनि में सिंध जी सियासत में तमामु वॾा छाल ॾिना। असांजो 20 साल पहिरियां पिंडीअ ते छा उहो चवंदा त नालो बि कोन हूंदो वटे ते, उन सूरत हाल मां निकिरी अॼु सिंध जा माण्हू कराची में, हैदराबाद में, दुनिया में, लंडन हाइड पार्क में गॾु आहिनि। जीअं असांजा दोस्त पहिरीं चयो त अमेरिका में बि मिलनि गॾु थियनि था, कैनेडा में थियनि था, कराची में थियनि था, लंडन में थियनि था, सॼी दुनिया में थियनि था। तंहिं करे सभ खां पहिरीं त असांखे इन विसविसे मां निकिरणो पवंदो त सिंधी माण्हू इहा अलाउ कंदा, इहा ॻाल्हि एक्सेप्ट कंदा त सिंध खे टोड़े सघिजे या सिंध खे अलॻि करे सघिजे, उनजो को हिसो। माज़ी में थिया हूंदा, एंशियंट तारीख़ में थिया हूंदा सिंध जा हिसा अलॻि, पर हाणे सिंधी माण्हू इहो अलाउ न कंदा। इन ॻाल्हि ते असांखे पूरो यकीन हुजणु घुरिजे। ऐं जीअं त मां चयो त असां शाह जा पोइ लॻायूं त शाह रुॻो ॻंढण जी ॻाल्हि ज़रूरु कई आहे, इहो असांजो पहिरियों स्टेप आहे, पर ॿी ॻाल्हि बि न कई आहे। त उहा इहा ॻाल्हि आहे त हण भाला विड़ भाकरे आॾी ढाल मठार मथां तेल तरार मार त बतारो थिए। इहा स्टेज बि अची सघे थी ऐं हुनजे लाइ बि असांजा माण्हू तयारु आहिनि। महिरबानी। होल सिंधी कांग्रेस जे चेयरमैन साईं हिदायत भुट्टो साहब खे अचे ऐं पंहिंजे ख़्याल जो इज़हार करे। साईं हिदायत भुट्टो साहब। सॼण ऐं साणीअ कंहिं अणासीअ विसरे हेफ़ तनी खे होय वतन जिन विसारियो। सभ खां पहिरीं आउं वर्ल्ड सिंधी कांग्रेस जे तरफ़ां सिंधी एसोसिएशन ऑफ यूरोप जे दोस्तनि खे मुबारक ॾियां थो त हिननि जेको ही सॉलिडेरिटी मार्च कयो आहे, उन लाइ हू जिसल आणनि त असां जेके बि तंज़ीमुनि जा दोस्त आहियूं, मुख़्तलिफ़ ऑर्गेनाइज़ेशन सां तालुक़ु था रखूं, मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि सां तालुक़ु था रखूं, पर सभु जेके आहिनि से सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु सिंधियत जे बुनियाद ते अॼु हिते गॾु थिया आहियूं। ऐं असांखे जेकी शइ गॾु थी करे उहो आहे सिंध वतन ऐं सिंधियत। सिंधी क़ौम
जो वजूद जेको आहे सो असांखे हिकु जॻह ते गॾु थो करे, छाकाणि त असां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु अॼु सिंधी आहियूं, ॿियो कुझु बि न आहियूं। का बि जेके असांजी तंज़ीम, का बि पार्टी, को बि जेको आहे सो असांजो नज़रियो, को बि जेको आहिनि असांजा पंहिंजा पंहिंजा फ़िक्र ऐं फ़लसफ़ा थी सघनि था, पर अॼु जेको आहे सो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु सिंधियत जे बुनियाद ते असां सभु गॾु थिया आहियूं। ऐं जॾहिं जॾहिं असां सिंधियत जे बुनियाद ते गॾु थिया आहियूं, सिंधी गॾु थिया आहिनि, उन ॾींहं ते दुश्मन जे अखियुनि में जेके आहिनि से कंडा था पवनि, उन ॾींहं ते जेके आहिनि से हू छिरकनि था। त असां जेको आहे सो सिंधियत जे बुनियाद ते जॾहिं बि गॾु थिया आहियूं, असां हुननि जी हर साज़िश खे जेको आहे सो नाकाम बणायो आहे। ऐं उमेद त असांजी हीअ सॉलिडरिटी, हीअ अजरक ऐं हीअ टोपी जेकी असां हमेशह जेकी असां ज़िंदा रहंदी, असांजी ॿोली ज़िंदा रहंदी, असांजी सकाफ़त ज़िंदा रहंदी, असांजी सिंधियत ज़िंदा रहंदी, जेकॾहिं असां गॾु थींदा रहियासीं ऐं गॾु थी जेकॾहिं असां साबित क़दम रहियासीं त असांजे वजूद खे जेको आहे सो को बि ख़तरो कोन्हे को। असां जेको आहे सो सिंधियत जे बुनियाद ते अॼु कराची में गॾु थिया आहियूं, हैदराबाद में गॾु थिया आहियूं, सॼी सिंध में गॾु थिया आहियूं, पर लंडन में बि गॾु थिया आहियूं ऐं अमेरिका में गॾु थिया आहियूं, सॼी दुनिया में गॾु थियूं था। त उन हवाले सां हीअ जेके मेड़ापा आहिनि सिंधियत जे बुनियाद ते उहे क़ाइमु रहनि। उन लाइ जेको आहे सो आउं सिंधी एसोसिएशन जे दोस्तनि खे मुबारकबाद ॾियां थो। ऐं असां जेके आहिनि से उन बुनियाद ते जेके आहिनि से सभु गॾु रहंदासूं ऐं अॻिते बि जेके आहिनि से उन अमल में जॾहिं बि सिंध सॾु कयो, जॾहिं बि सिंधियत जे बुनियाद ते सॾु थियो त असां जेके आहिनि से हाज़िर हूंदासीं। कराची जी जान, लहरी जी शान, हबीब जान, हबीब जान, हबीब जान अचो असीं कुझु लफ़्ज़ पेश उर्फ धुरंधर। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जिए पाकिस्तान, जिए सिंध। वो तमाम ऑर्गेनाइज़र, ख़ास कर मुझो तमाम वॾो भाउ, वॾो दोस्त लहरी जान डॉक्टर सर की जो शुक्रगुज़ार आहियां कि असांखे ई ख़ूबसूरत मौक़े ते इनवाइट कई। भाभी अवां जो भी महिरबानी। अॼु जेकी वॉक थी आहे, हेल्थी प्रोग्राम आहे एंड इज़ अ वेरी एनर्जेटिक स्टेप। और मुझी ख्वाहिश है कि साल में ॿ टे टाइम थी, गर्मी में भी सर्दी में भी, इंशाअल्लाह। इहो वॾो मैसेज आहे पाकिस्तान वारनि खे, सिंधियुनि जो दुश्मन खे, कि सिंध जिते भी हूंदा गॾु हूंदा इंशाअल्लाह। सिंध आहे तो पाकिस्तान आहे। पाकिस्तान जी जेकी बैकबोन आहे उहो सिंध आहे। सिंध न हुजे हा तो पाकिस्तान कख न हुजे हा। हाणे जेका एजेंट आहिनि, जेका सीजनल एजेंट आहिनि, उहे ॻाल्हि कंदा आहिनि सिंध जे ख़िलाफ़ कि बाबा सिंध को तक़सीम करेंगे, उर्दू बोलने वाले ये फलाना ये। तो मैं उनके चवां तो कि तुम जहाँ भी रहो धरती के वफादार रहो, धरती से मोहब्बत करो। ये आज टोपी मैं ख़ास तौर पे इसलिए पहन कर आया था कि जो यहाँ सिंध के दुश्मन बैठे हैं वो धरती से प्यार करना सीखें। ये अंग्रेज का कल्चर है तो ये मेरे सिंध का कल्चर है। तुम अगर सिंध से नफरत करोगे तो फिर तुम अपनी माँ से नफरत करोगे, और जो माँ का नहीं होता वो ना अपने बाप का होता है, ना अपने घर का होता है, और हमेशा सलीलो पार होता है। तो मैं बहुत बातें करना चाहता था, लेकिन एक दो बात करूंगा सिंध के लीडरों से जो यहाँ हैं। मेरे बच्चे भी हैं, मेरी माएँ और बहनें भी हैं, अच्छी तंजीम है, देर से है लेकिन हम मौके पर हैं। सरकी साहब, ये आपसे मैं 10 रिक्वेस्ट करूंगा कि सिंधी चैनल ख़ास तौर पर तेसां दोस्त बेटो मकबूल KTN वालों को बोलो कि बाबा झुग्गियों में ये टीवी चलाना बंद करो। हमारे नौजवान झुग्गी होटल में बैठकर, छापड़ा होटल में बैठकर अपना वक्त बर्बाद करते हैं। और मैं यहाँ पर सिंध के जो मालिक हैं, चाहे वो जरदारी हैं, चाहे वो शाह हैं, चाहे वो वडेरे हैं, सिंध की ज़मीन सिंधियों को तकसीम करो। मजीद नदीम को और मजीद अनवर को तकसीम ना करो। 30-30 साल के पट्टे पे ज़मीन दो, चाहे वो खेती बाड़ी करें और नहरों पे वो बंद डालकर पल्लो मच्छी की काश्त करें। बैंक भी आपके
बैंक भी आपके दोस्तों के, ज़मीनें भी आपकी, ज़मीनें भी आपके दोस्तों की। हम तो यहाँ आकर झूठ सच बोलकर पनाह लेकर अपना गुजारा करते हैं, अपने बच्चों को पढ़ाते हैं। तुम चाहो तो अभी सियासी बात करूंगा, मुझे माफ कर देना बाबा एक मिनट। अभी नवाज शरीफ के लोग करोड़ों की लोन दे रहे हैं कि बाबा पंजा बंगला वठो, पंजा घर वठो। लीज़ जी जमीन खड़ी है चो ना इंक्वायरी ना कुछ, करोड़ रुपए डायरेक्ट बीडी चेक पे ऑर्डर। बाबा सिंध के नौजवानों को भी तो दो। इंग्लैंड में जो वर्क परमिट जी प्रोसेस आ, उनकी डिमांड आ 20,000 पाउंड 25,000 पाउंड। बाबा बैंक उते जा लोन ॾियनि सिंधी नौजवाननि खे कि बाबा वञो वर्क परमिट वठो, इज़ी इंस्टॉलमेंट में असांखे रिटर्न कयो। मुंहिंजो छोकिरो इंजीनियर आहे माशाल्लाह, मूं वटि डोकड़ न हुआ, बारकले बैंक असांखे ऑफर कई। मुंहिंजो हाणे छोकिरो इंजीनियर आहे एंड ही इज़ अ मिलियनर नाउ माशाल्लाह। असां वटि कुझु न हो, पाकिस्तान में सब कुछ है, लेकिन लोन मिलन था मस्जिद के, टपी के, ईसा के, मूसा के। असांखे ॿारनि वटि कुछ भी ना है। तो खुदा जे वास्ते मेहरबानी कयो, बैंक जा टोकर असांजे ग़रीबनि खे मिले, मेहरबानी करो। हिकिड़ी ॿी ॻाल्हि वेरी इंफॉर्मेटिव, जावेद सुबरो किथे आहे? जावेद साहब BBC लंदन, हुकूमत पाकिस्तान भंग जी एक्सपोर्ट जो लाइसेंस शुरू कई आहे। भंग 7 कंपनियुनि खे मिलियो आहे, सिंध में मिलियो न मिलियो मूंखे ख़बर न आहे। असांजी ज़मीनियूं वीरान पियूं आहिनि, बाबा असांखे ॾियो। असां ते महिरबानी, डॉक्टर बी लव यू। मूं ॿ टे ॻाल्हि कई आहे, ग़लति कई आहे, लेकिन मुंहिंजी मजबूरी आहे कि सिंध असांजो प्यारी धरती आहे, सिंध सां वफ़ादारी असांजी मजबूरी आहे कि सिंध न हुजे हा तो असीं किथे हुजूं हा। ऐं लियारी जेसि ताईं जी रहियो आहे, चाहे रहमान हुजे हा, चाहे उज़ैर हुजे हा, चाहे हबीब हुजे हा, चाहे धुरिंदर हुजे हा, सिंध जी हिफ़ाज़त लियारी वारा कंदासीं 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 इंशाअल्लाह। जीए सिंध। महिरबानी हबीब जान, असां तव्हांखे वधीक वॾी महिरबानी। डॉक्टर अली रज़ा वीरजत साहब, वॾी महिरबानी। तकरीर करे आयासीं हुते ट्रफलगर में, ऐं महिरबानी जेका फॉर्मल महिरबानी असांजो प्रेसिडेंट साहब कंदो। ऐं सिर्फ़ु तव्हां दोस्तनि खे चंद इवेंट्स ॿुधाईंदुसि त जॾहिं असीं कोई इवेंट कंदा आहियूं त उन में कहिड़नि मरहलनि मां गुज़रंदा आहियूं ऐं जेको केतिरी एफर्ट करणी थी पए। ऐं सभिनी खे जेके बि ॾिसूं था असांजा दोस्त मुख़्तलिफ़ माना हिन जेको आहे मणियुनि खे हिकिड़ी लट हुन में चइजे त कंध में पोइण को सवलो कमु कोन्हे। सभई मुख़्तलिफ़ ख़्यालनि जा, मुख़्तलिफ़ नज़रियनि जा, पर सिंधियत ते बीठा आहिनि। सभिनी महिरबानी ऐं ख़ासि तौर ते जेको मूं पर्सनल रिक्वेस्ट कई सभिनी दोस्तनि खे त महिरबानी करे अहिड़ी शइ रखो जेको पंहिंजो कॉमन गोल आहे सिंधियत, उन ते बाल रहूं। बाक़ी ॿियूं शयूं ॿिया जहिड़ा पोइ पिया कंदासीं। जेकी दोस्तनि जी वॾी महिरबानी। ऐं आउं ख़ासि तौर ते जेको आहे हाणे तव्हांजो टाइम घणो कोन वठंदुसि, काफ़ी कचहरियूं करियूं आहिनि पर बाद में कंदासीं। असांजो प्रेसिडेंट वेरी यंग, एनर्जेटिक, ऐं हीउ हिकिड़ो अहिड़े ख़ानदान मां तालुक़ रखे थो जंहिंजो वालिद साहब हुते सीनियर लेवल ते डॉक्टर रहियो आहे, MS रहियो आहे। पर हिन पंहिंजी महिनत सां हिते पंहिंजो पाण खे सेट कयो आहे। ऐं जेॾी महिल हीअ आया नंढा हुआ, जूनियर हुआ, त हर एफर्ट खां गॾु रहिया आहियूं ऐं जेका असांखां गाइडेंस पुछी इहो कंदा रहिया आहियूं। अॼु अल्हम्दुलिल्लाह हीअ हिन पंहिंजी फर्म क़ाइमु कई आहे, पर सभिनी खां वॾी जेका इम्पोर्टेंट शइ आहे जेको 2012 खां वठी जेको असां सिंधी एसोसिएशन यूरोप खे ठाहियो आहे तॾहिं खां वठी उहा शइ ॾिसंदा अचनि। ऐं अॼु अल्हम्दुलिल्लाह मुड़सी सां भाड़े ई थियनि मुड़सी सां सिंधी एसोसिएशन ऑफ यूरोप खे लीड पियो करे। ऐं इंशाअल्लाह इहा जेका उत्साह ॿियनि नौजवाननि लाइ हूंदी। ऐं पंहिंजो टाइम वकालत तमामु बिज़ी प्रोफेशन आहे, डॉक्टरी तमामु बिज़ी प्रोफेशन आहिनि। इहे प्रोफेशन जे हूंदे हिन मुल्क जी लाइफ में ही इज़ डूइंग वंडरफुल जॉब। हिन लाइ ताड़ियूं वॼायो ऐं हिन खे हिमथायो। तो हाणे हीअ माइक अलाए पढ़ाई आहे अलाए कंहिंजी आहे, पर रोहित साहब जे हवाले कंदासीं। जीए सिंध जीए पाकिस्तान। दोस्तों तव्हांजी सभु तंज़ीमनि जी महिरबानी जेको तव्हां सभु आया, वर्ल्ड सिंधी कांग्रेस, सिंधी संगत, साथ चना जी वधीक शुक्रगुज़ार हूंदुसि त असां
ॿिन्हनि जॾहिं प्रेसिडेंट थियासीं त हिकिड़ो असां ॿिन्हनि जो ख़्वाबु हो त सिंधी तंज़ीमनि खे गॾु कीअं करियूं। असीं तंज़ीमनि जा हर कंहिंजा मुंहुं हर कंहिं तरफ़ हूंदा हुआ, कंहिंजो ॾखणु कंहिंजो उत्तर, त हीअ असीं जाम कचहरियूं कंदा हुआसीं। असीं ॿई हिकिड़े बैकग्राउंड में उतां आहियूं जिते असांखे पॉलिटिक्स जी ख़बर ई कोन आहे ऐं पॉलिटिक्स सां असीं वास्तो बि कोन आहे बेसिकली। मुंहिंजी सभु दोस्तनि खे इहो शुक्र आहे, रिक्वेस्ट आहे सभिनी तंज़ीमनि खे त पाण हर क़िस्म जो कमु करियूं था, पर जॾहिं पाण अहिड़ा इवेंट करियूं पाण कोशिशि करियूं उहो नॉन पॉलिटिकल रखूं त सभु जेको माण्हू अचनि उहो इंक्लूसिव फील कनि बेसिकली। ऐं अॻिते जॾहिं ॾिसो हिते पाण वटि यंग जनरेशन आई आहे, इहो फस्ट टाइम थियो आहे त पाण वटि हेतिरी यंग जनरेशन पाण सां गॾु अराउंड 4.2 माइल वॉक कई आहे। त मुंहिंजी इहो ई सभिनीनि खे गुज़ारिश आहे त पाण जॾहिं बि अहिड़ो इवेंट करियूं त उनखे कोशिशि करे पॉलिटिकल न ठाहियूं या पंहिंजो पॉलिटिकल गोल अचीव करण जी कोशिशि न करियूं। त उन जो मक़सदु इहो थींदो त अॻिते अॼु पाण 100 माण्हू गॾु थिया आहियूं, सुभाणे पोइ उन सां गॾु 200 माण्हू गॾु थींदासीं। ऐं जेको हिते माण्हू अनकंफर्टेबल फील करे थो, अॼु ऐं साॼ चवंदा आहियूं असीं कचहरी कंदा आहियूं जाम बेसिकली शाम जे टाइम ते, त अक्सर इहो चवंदा आहियूं त अक्सर असीं इहो चवंदा आहियूं त यार गॾु कीअं कजे। गॾु जो हिकिड़ो ई आहे जॾहिं पाण हिकिड़ो कॉमन हिकिड़ो सिंपल रखूं त नेटवर्किंग छा आहे। हिते जेको अचे थो माण्हू उन लाइ इहो कोन आहे, हा हिकिड़ो सेकेंडरी इशू इहो आहे त सिंध में छा पियो थिए, दैट्स सेकेंडरी इशू। जो हिते मेन मसइलो आहे त मूंखे जॉब कीअं मिलंदी, मूंखे अकोमोडेशन कीअं मिलंदी, मूंखे को माण्हू कीअं मिलंदो, मूंखे अॻिते ॿुधाए त जेको लॉ में मूंखे जॉब कीअं मिलंदी या ट्रेनिंग कीअं मिलंदी, इंटर्नशिप कीअं मिलंदी। पाण खे जॾहिं अहिड़ो मौक़ो हुजे त पाण इन्हनि शयुनि ते जेकॾहिं फोकस करियूं ऐं हिननि सां गॾु हिकिड़ो अहिड़ो प्लेटफॉर्म ठाहियूं जिते सिंधी जेको नौजवान हिते अचे थो। तव्हां हाणे पाण वारो व्हाट्सअप ग्रुप ॾिठो, अराउंड 1000 माण्हू आहिनि, उन में जेको आहे जेको 90% माण्हू आहिनि अंडर 40 आहे। त जेकॾहिं पाण अहिड़ो सिस्टम ठाहियूं जंहिंमें पाण जेको इंक्लूसिव करियूं यंग जनरेशन खे। महिरबानी तव्हांजी, थैंक यू वेरी मच, थैंक यू। सभिनी दोस्तनि जी वॾी वॾी महिरबानी, दिलि जी गहराइनि सां महिरबानी। असां हिकिड़ो ख़ामोश आवाज़ आहियूं, सिंधी माण्हू छो था गॾिजनि, छाजे लाइ, छा मसइलो आहे, इहो ज़रूरी कोन्हे त नाराहाणी ॿुधायूं, पर कुझु न कुझु आहे जंहिंजे करे गॾिजूं था। ऐं उहो आवाज़ु, उहो पंहिंजे वतन जो आवाज़ु, पंहिंजे माण्हुनि जो आवाज़ु ज़रूरु बणिबासीं, दुनिया जी कहिड़ी बि कुंड में हुजूं। पोइ उन में सिंध जे तालीम जो मसइलो हुजे, सिहत जो मसइलो हुजे, सिंध में नशे जे आम वाहिपे जो मसइलो हुजे, मेरिट जी लताड़ हुजे, जेको बि सिंध जो मसइलो आहे, असां सभु सिंध जे मसइलनि जो इनशाअल्लाह मज़बूत आवाज़ु थींदासीं। असांजो हे सादो सूदो गॾिजणु, इहो हिकिड़ो सादो सूदो ऐं मज़बूत क़िस्म जो असांजे नाख़्वा ऐं जेके सिंध जा दुश्मन आहिनि उन्हनि जे लाइ हिकिड़ो मैसेज त हाणे जेका सिंध जी डायस्पोरा आहे उहा गॾिजे पई ऐं उहा इनशाअल्लाह हिकिड़ो ॾींहुं अहिड़ो मज़बूत आवाज़ बणिजंदी जेका सिंध महसूसु कंदी त सिंध जा वारस हाणे सिर्फ़ु सिंध में कोन्हनि पर दुनिया जे कुंड कुड़च में जिते बि सिंधी रहनि था उहे सिंध जी मालिकी कंदा। सिंध असांजो वतन आहे, सिंध असांजी माउ आहे। तव्हां सभिनी दोस्तनि जी दिलि जी गहराइनि सां महिरबानी। इनशाअल्लाह पाण वरी ईंदड़ साल गॾिबासीं पर हज़ारनि में गॾिबासीं। हाणे साईं लखूमल साहिब गुज़ारिश आहे त साॻाई GS वारा जेके हुते नारा हणाए उहे हणाए त पोइ असां महफ़िल जो इख़्तिताम कयूं। नारे 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 सिंध, जिए 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 सिंध, नारे 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 सिंध, जिए 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 सिंध, नारे 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 सिंध, जिए 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 सिंध। थैंक यू।